दोस्तों जो पहिरीं ॻाल्हि त इहा तय आहे, इहो क्लियर आहे, हर शऊरवंद सजावंद माण्हू इहा शइ बख़ूबी सम्झे ॼाणे थो त जेको मौजूदु इलेक्शनी सिस्टम आहे या मौजूदु इंतिखाबी सिस्टम आहे, इन हूंदे को बि ग़रीब माण्हू इलेक्शन खटे ई नथो सघे। छो त जेके मौजूदु जेका इंतिखाबी सिस्टम आहे, इन में पैसे सां मुक़ाबिलो हूंदो आहे, माण्हूअ सां मुक़ाबिलो न हूंदो आहे, किरदार सां मुक़ाबिलो न हूंदो आहे, शख़्सियत सां मुक़ाबिलो न हूंदो आहे, बल्कि कंहिं ईअं सम्झो त बिरादरी सां बि न हूंदो आहे, कंहिं नज़रिए सां बि न हूंदो आहे मुक़ाबिलो। हीउ पैसे जो मुक़ाबिलो पैसे सां हूंदो आहे। अगरि हिकिड़ी धुर आहे जंहिं वटि ₹1,00,000 आहे, अगरि ॿी धुर ₹2,00,000 इन्वेस्ट करण जे लाइ तयारु आहे त उहा इलेक्शन विन करे सघे थी। मतिलबु आहे हिकिड़ो मयार जेको इलेक्शन जे खटण जो आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैसो आहे। इन सूरत हाल जे हूंदे असां सम्झूं था पिया त जेको मौजूदु इंतिखाबी कल्चर आहे, मौजूदु इंतिखाबी सिस्टम आहे, इन हूंदे ग़रीब जेको आहे उहो कॾहिं बि इलेक्शन विन नथो करे सघे। हीअ त पीपल्स पार्टीअ जी हिकिड़े क़िस्म जी मां चवंदुमि बेवकूफ़ी हूंदी इक़्तिदार धड़नि जी बि, त उन्हनि जेको आहे त अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो माहौल क्रिएट करे छॾियो जो हर जेको आहे पोलिंग स्टेशन ते मसइला पैदा थिया, नाअहल ऐं हिकिड़ो नॉन टेक्निकल तजुर्बेकार अमलो हर इलेक्शन ते जेको आहे त मुक़ररु कयो वियो। सिक्योरिटी जा के बि इंतिज़ामात न कया विया ऐं उन सां गॾोगॾु जेके पीपल्स पार्टी जा जेके बि कैंडिडेट्स हुआ उन्हनि हिकिड़े तैश जो माहौल पैदा करे इलेक्शन खे माना जेको आहे उहो ख़राबी जी तरफ़ खणी विया। मूंखे सम्झ में नथो अचे त पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में त आहे केरु। मां त सम्झां थो पियो त पीपल्स पार्टी खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजा करतूत ई ड्रिजारनि था, उन्हनि खे चङा कम कया कोन्हनि जो जंहिं बिहाफ ते उहो वोट वठी सघनि। इन करे हुननि जे मथां हिकिड़ो ख़ौफ़ तारी थी वियो आहे त शायदि अवाम असांखे वोट न ॾिए, पर शायदि पीपल्स पार्टी वारनि खे इहा ॼाण न आहे त अवाम अञा ताईं सुतल आहे, अवाम में उहा शऊर उहा बेदारी अञा ताईं कोन आई आहे त उहा दिलिजाए कयो वोट तव्हांखे ई मिलंदो, खटींदव तव्हां ई। हरू भरू कशीदगीअ जो माहौल पैदा करे केतिरा माना हादसा सान्या वाक़िया माना जेको आहे कराए पंहिंजो पाण ते चहिरे ते दाग़ लॻाए छॾियो था। इहो मूंखे त सम्झ में बिल्कुलु बि नथो अचे। पीपल्स पार्टी जे अपोज़िट में आहे केरु? असां जेकॾहिं हिते आसपास जो जाइज़ो वठूं, मदीजी में जेके बि वार्ड ते कैंडिडेट हुया उन्हनि जे मुक़ाबले में कमज़ोर कैंडिडेट हुया। हाणे जेकॾहिं नजफ़ ख़ान जो मुक़ाबिलो करे दुर्ममन शाह त ॻाल्हि त सम्झ में अचे थी, बाक़ी नजफ़ ख़ान जो मुक़ाबिलो को करे ग़रीब तबिके जो माण्हू त इहो त मुक़ाबिलो ई न आहे न। हे त माना जेको आहे त उन सां गॾोगॾु जेकॾहिं आगा सिराज दुरानीअ जो मुक़ाबिलो करे ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो त ॻाल्हि कुझु ठहे थी, मुक़ाबिलो थी। बाक़ी जेकॾहिं ज़ुल्फ़कार कमारे जो या आगा सिराज दुरानी जो मुक़ाबिलो करे इम्तियाज़ ख़ान बाबर या कोई ॿियो त इहो त मुक़ाबिलो ई न आहे न। इहो त थी वियो माना हिकिड़े क़िस्म जी बसि खानापूरी। त अहिड़े तरीक़े सां ओवरऑल सिंध में हिन वक़्तु पीपल्स पार्टी जी अपोज़िट में का बि अहिड़े क़िस्म जी धुर या पार्टी अञा ताईं न ठही सघी आहे। ईअं ई माना सॼी सिंध जी सूरत हाल आहे। त मुक़ाबले जे लाइ ज़ाहिर ॻाल्हि आहे जॾहिं अपोज़िट में सगारी ताक़त हूंदी आहे त 1 to 1 मुक़ाबिलो उनखे सॾिबो आहे, वरन त माना हे त हिकिड़े क़िस्म जी खानापूरी। पर पीपल्स पार्टी वारनि खे इहा बि माना मूंखे सम्झ में नथो अचे त उन्हनि खे ॼाणे बर्दाश्त जेको आहे त उहो नथी अचे त ॻाल्हि त को ग़रीब बि उन्हनि जे साम्हूं बीहे, पोइ सम्झ में ॻाल्हि नथी अचे त ईअं छो आहे। उन्हनि खां उहे एॾो ख़ाइफ़ छो था थी वञनि, उन्हनि खां एतिरो डिॼी छो था वञनि जो अहिड़े क़िस्म जो माहौल क्रिएट कनि था जो माना जेको आहे त झेड़ा झगड़ा खून रेज़ी ऐं पोलिंग ते माना धांधली जा मसाइल पैदा थी करे ऐं पंहिंजो पाण ते ख़ामख़ा माना हिकिड़ो सवालिया निशान ऐं क्वेश्चन मार्क लॻाए छॾियो अथऊं। बहरहाल दोस्तो मां तव्हांखे इहो अर्ज़ु करणु पिए चाहियो त जेको मौजूदु इंतिखाबी सिस्टम आहे मां तव्हांखे ॿुधायां त अगरि तव्हां महीनो पूरो वर्क कयो था पंहिंजे तक में, जेतिरो बि तव्हांजो तक आहे माना उहो यूनियन काउंसिल जो हुजे, चाहे MPA जो तक हुजे, MNA जो तक हुजे, तव्हां जेका बि इलेक्शन कैंपेन हलायो था, जेतिरो तव्हांजो ख़र्चु आहे माना 15-20 ॾींहं पूरा तव्हां इलेक्शन कैंपेन हलायो था, पेनाफ्लेक्स ठारायो था, गाॾियूं डोड़ायो था, उन सां गॾोगॾु जेको आहे त माण्हुनि सां उते गैदरिंग्स कयो था, मीटिंग्स कयो था, उन्हनि में जेको आहे त मुख़्तलिफ़ डेकोरेशन जो ख़र्चु आहे, एडवर्टाइज़मेंट जो ख़र्चु आहे, ETC माना जेके एक्सपेंसिस आहिनि उन्हनि खे तव्हां हिकु पासे रखो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इलेक्शन वारे ॾींहं जो ख़र्चु ओतिरो डबल ॿियो ख़र्चु थी वञे थो।
मां तव्हांखे नंढिड़ो मिसाल ॿुधायां। हाणे मां जेको आहे एज़ ए ज़िला काउंसिल मेंबर हुयुमि यूनियन काउंसिल जो हिकिड़ो नंढिड़ो तक आहे, उन में तक़रीबन 9 पोलिंग स्टेशन्स हुयूं ऐं कुझु बूथ हुया। त हर पोलिंग स्टेशन में मुंहिंजे ख़्याल में 4 खां 4, 5, 3 माना इहे बूथ जेको आहे हुया ई हुया। हर बूथ ते हिकिड़ो एजेंट विहारणो आहे उमेदवार खे। उन सां गॾोगॾु जेकॾहिं असां हर बूथ ते हिकिड़ो एजेंट था प्रोवाइड कयूं त इन तरीक़े सां असांखे घटि में घटि 40 माण्हू असांखे रुकाए आहिनि, जंहिंमें 15 जेको आहे लेडीज़ अची वञनि थियूं, उनखां अलावा माना जेको आहे 25 खनि जेको आहे जेंट्स माना जेको आहे नौजवान असांखे माना हुजनि। इन्हनि जेको आहे उन सां गॾोगॾु हर पोलिंग स्टेशन जे ॿाहिरां हिकिड़ी कैंप जेका लॻाइणी हूंदी आहे, जेका ईंदड़ वोटरनि खे उनखे टोकन कढी ॾींदी त तव्हांजो वोट जेको आहे हिन सीरियल नंबर ते हिन पोलिंग स्टेशन ते माना जेको आहे हिते आहे उहो टोकन खणी अंदरि वोट ॾींदो आहे ऐं वोट कास्ट करे ईंदो आहे आसानी सां। त उहा जेका आहे उन सां गॾोगॾु अगरि कोई अहिड़े क़िस्म जी का अंदरि को मसइलो पैदा थी थो पए, मसइलनि वोट उनखे नथो ॾियणु ॾिनो वञे या उनजे कार्ड में मसइलो आहे या कोई ॿियो मसइलो आहे, त उहो माण्हू जेको आहे वोट वरी ॿाहिरि पंहिंजे हिमायत हफ़्ता कैंप में ईंदो आहे, उन्हनि खे उहो मसइलो बयानु कंदो आहे, वरी उहो जेको आहे कैंप इंचार्ज वेंदो आहे। त इट मीन्स मतिलबु इहो थियो त उते ॿाहिरां जेका कैंप लॻाइणी हूंदी आहे उन में बि असांखे घटि में घटि ॿियो न त बि 3 माण्हू तव्हांखे हायर करणा पवंदा आहिनि। त हिकिड़ो वोटर लिस्ट रखी वेठो हूंदो आहे, हिकिड़ो टोकन कढंदो आहे, हिकिड़ो जेको आहे वरी माना जेको आहे मोटिवेट करण जे लाइ जेको आहे उनखे वोट ॾियण जे हवाले सां कुझु न कुझु इंस्ट्रक्शन ॾिबियूं आहिनि त भाऊ हीअं वोट ॾे, हिन निशान खे ॾे, इन शयुनि जे लाइ माना जेको आहे उहे माण्हू उन जे लाइ उते माना पाणीअ जो इंतज़ाम करिणो आहे। उनखां अलावा माना इहो जेकॾहिं टोटल अमलो ॿधूं था हर पोलिंग स्टेशन ते त 3 माण्हू घटि में घटि त इहे 30 माण्हू इहे था थी वञनि। माना हिकिड़ो ख़सीस यूनियन काउंसिल जेको आहे उन जे लाइ घटि में घटि हिकु उमेदवार खे 100 माण्हू रुकायल आहिनि डिप्लाए करण जे लाइ पोलिंग वारे ॾींहं ते। 100 माण्हूअ जे लाइ मसइलनि उनखे कन्वेंस बि ॾियणो आहे, उन्हनि खे उते पहचाइणो आहे पोलिंग स्टेशन ते, वरी उन्हनि खे शाम ते माना उन्हनि खे वरी वापसि खणी अचिणो आहे, उन्हनि खे उते मानी बि जेको आहे सो उन्हनि खे मुहैया करणी आहे जेको आहे खाधो, ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे चांहि मतिलबु आहे त इहे एॾी क़िस्म जा एक्सपेंसिस माना केरु अफोर्ड करे सघंदो। तव्हां मूंखे ॿुधायो त जेको आहे को ग़रीब माण्हू कतई बि माना अफोर्ड न करे सघंदो। हाणे वरी अचूं था पिया, अच्छा वरी ॿियो जेको वॾे में इहो मां तव्हांखे जेके एक्सपेंसिस ॿुधायां थो ऐं जेको माना जेके उमेदवार जे ज़िमे हूंदा आहिनि इलेक्शन वारे ॾींहुं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इलेक्शन वारे ॾींहुं, उनखां पोइ जेके वोटर लिस्टूं माना जेके आहिनि उहे इलेक्शन कमीशन खां वठणियूं पवंदियूं आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु यूनियन काउंसिल जी इलेक्शन वोटर लिस्टूं वठण जे लाइ घटि में घटि बि 20 खां 30 हज़ार रुपया, छो त माना हिकिड़ो सेट तव्हांखे 12,000 पवंदो, उनखां पोइ फ़ोटो कापी करणियूं हूंदियूं आहिनि, जेको ॿाहिरि अलॻि सां सेट हूंदो आहे, एजेंट खे अलॻि सां सेट ॾियणो पवंदो आहे, एजेंट खे उहो हुते चेक कंदो आहे ऐं हिते जेको आहे टोकन कढण जे लाइ ॿाहिरि जेका कैंप ते अलॻि सां सेट हूंदो आहे, उनखां अलावा बि माना जेको उमेदवार आहे उनखे अलॻि सां सेट हूंदो आहे, रखिणो हूंदो आहे। त घटि में घटि 30,000 रुपया माना जेको आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजा उहे एक्सपेंसिस आहिनि जो असां वोटर लिस्टूं माना जेको आहे कढाइणियूं हूंदियूं आहिनि। उनखां पोइ एजेंट उन्हनि खे जेको आहे उते डिप्लाए कयो वेंदो आहे। उनखां पोइ वोटर, वॾे में वॾो जेको चैलेंजेबल मसइलो हूंदो आहे उहो हूंदो आहे वोटर खे माना जेको आहे उहो घर खां कढी पोलिंग स्टेशन आहे, वोटर पाण न निकिरंदो आहे। असां वटि वॾे में वॾो अलमियो इहो आहे त हर क़िस्म जो हिकिड़ो अहिड़ो त बेकार ऐं 3rd क्लास जो कल्चर माना जेको आहे हथ सां मढ़ियो वियो आहे, हथ सां हिकिड़ो ठाहियो वियो आहे, जंहिंसां माना जेको आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैसे जे बेहाफ ते ई तव्हां कोई बि कमु करे सघो था। इवन पंहिंजे तव्हां जेको आहे उनजे स्किल जे बुनियाद ते, पंहिंजे हिकिड़े महारत जे बुनियाद ते, तव्हां पंहिंजे नज़रिए जे बुनियाद ते, तव्हां पंहिंजे अख़लाक़ियात जे हिसाब सां तव्हां नथिंग कुझु बि नथा करे सघो। वोट जेको आहे उहो माना उनखे प्रोटोकॉल सां माना उनखे गाॾी प्रोवाइड करणी आहे, पोइ जेकॾहिं ग़रीब आहे त उनखे आधा चिंची ॾींदव घटि में घटि। अगरि थोरो बाबा आसूदड़ो आहे, अॻो अमीर टाइप आहे, कुझु स्टैंडअबल आहे, उनखे तव्हां कार प्रोवाइड कंदव। माना जेको आहे उहो तव्हां ॿार खणंदो पोलिंग स्टेशन ते वेंदो, या गाॾी सॼो ॾींहुं पई घुमंदी, माना हिकिड़ा माण्हू खणी वेंदी, वरी उहे लाहे वरी मोटी ईंदी, ॿिया माण्हू खणंदी पोलिंग स्टेशन ताईं, वरी उतां जेके अॻु माण्हू खणी आई पोलिंग स्टेशन ते जेके लाथे उहे उन वक़्त ताईं वोट कास्ट करे चुका हूंदा, त उन्हनि खे वरी खणी पोइ हिते माना घरु पुॼाइणो हूंदो आहे। ईअं माना गाॾी जेका आहे सॼो ॾींहुं
पई डुकंदी आहे माना उन ॻोठ खां घरनि खां पोलिंग स्टेशन ताईं या ॻोठ खां पोलिंग स्टेशन ताईं। घटि में घटि फी गाॾीअ जो ख़र्चु जेको आहे मां सम्झां थो पियो त घटि में घटि जेकॾहिं न बि हिकिड़ी नंढड़ी असांजी माना जेको आहे तक आहे नंढिड़ो पोलिंग स्टेशन्स वेझो वेझो आहिनि त उहो बि घटि में घटि 5,000 रुपया फी गाॾी, यानी कि घटि में घटि व्हीकल्स जो ख़र्चु तव्हांजो 1 लख रुपए जो आहे घटि में घटि। अच्छा, उनखां पोइ जेको आहे जेको वोटर आहे उहो गाॾीअ ते त ईंदो, गाॾीअ ते वेहंदो, पर वोट खे घर खां गाॾीअ ते पहुचाईंदो केरु? इहो पाण औरतो घर खां न निकिरंदो। उन जे लाइ घटि में घटि अॻे हूंदो माना अॻे थोरी घणी एको ॿधी हूंदी त हर ॻोठ ते हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो इंचार्ज मुक़ररु कबो, पर हींअर माना जेको आहे हालात थोरो ॿी तरफ़ हलिया विया आहिनि त माना हर पाड़े में तक़रीबन जा हर 10 घरनि ते मुश्तमिल हिकिड़ो माना को न को चङो मुड़ुसु ठाहिजे थो। उनखे अलॻि सां तव्हांखे माना कुझु न कुझु अमाउंट माना ॾियणो पए थो। घटि में घटि माना ग़रीब हूंदो त 5,000 न त 10,000 रुपया, त उहा जीअं उहो फ्रीअ में त न आहे न सर्विस। केरु आहे जेको अॼुकल्ह पाणीअ जो गिलास सवाबु सम्झी करे बि कोई पीअण लाइ तयारु न आहे, त हिकिड़ो माण्हू सॼो ॾींहुं जेको घरनि जा दर खड़काए माण्हुनि खे कढंदो, गाॾीअ ताईं पहुचाईंदो, वरी माना पोलिंग स्टेशन ताईं पहुचाईंदो, त उहो तव्हां खां माना कुझु न कुझु चार्ज वठंदो। चार्ज जेकॾहिं तव्हां न ॾींदव त फी सबीलिल्लाह तव्हांजो बिल्कुलु बि कमु न कंदो। अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो नेटवर्क माना उमेदवार हर उमेदवार विछाईंदो आहे, त उहो माना उन्हनि नंढड़नि नंढड़नि कम्यूनिटी लीडर्स खे, यानी कि असां चऊं त उन्हनि खे माना कुझु न कुझु अमाउंट पे करिणो पवंदो आहे, जंहिं उन अमाउंट खे जंहिं उन ॾिहाड़ीअ खे हिलाल करण जे लाइ उहे माना जेको आहे वॾा चौकस रहंदा आहिनि, हिकु हिकु घर वेंदा आहिनि, उनखे नोटिफाई कंदा आहिनि, उनखे चेक कंदा आहिनि त वोट करे आयो न करे आयो। ऐं उनखां पोइ जेको आहे उन ते फोर्स माना पंहिंजो बिरादरी जो फोर्स, पंहिंजो ज़ाती फोर्स बि माना रखंदा आहिनि त तव्हां महिरबानी करे वञो वोट, न त वरी उहे प्रोपेगेंडा जे थ्रू उनखे वाइको कंदा आहिनि त साईं भुतार ताईं फलाणे तव्हांखे वोट ई कोन ॾिनो। सो एॾा सारा माना जेके आहिनि मसइला आहिनि, इन एॾनि सारनि मसइलनि खे फेस करिणो पवंदो आहे उमेदवार खे। त मुंहिंजा माना भाउ ॿुधायो त हिकु ग़रीब जे वस जी ॻाल्हि आहे। अच्छा, हिकिड़ो दोस्त मूंखां बि पुछे पियो, अवां बि ज़रूरु इहो सुवालु कंदव त भाऊ ग़रीब हो, अगरि एॾो सारो तव्हां पुॼी नथा सघो त ज़ोर कहिड़ो अथव इलेक्शन वेहण जो? सो दोस्तो हुनजो जवाबु इहो ई आहे त अवल खां आख़िर, अज़ल खां आख़िर ताईं शुरूआति खां वठी आहे तारीख़ रही आहे, अमीर ऐं ग़रीब जी जंग रही आहे, शऊर ऐं लाशऊर जी जंग रही आहे। उनखां अलावा सरमाएदार, जागीरदार ऐं मज़दूर तबिके जी जंग रही आहे। पोइ कुझु माण्हू जेके शऊरवंद माण्हू हूंदा आहिनि उहे, छो त शऊर त तक़रीबन ग़रीब तबिके में हूंदो आहे न, अमीर तबिके में त शऊर न हूंदो आहे, उन्हनि खे त नौकर चाकर ई हलाईंदा आहिनि, पंहिंजो दिमाग़ु एॾो थोरो ई उन्हनि खे हूंदो आहे। तव्हां भली सेक्रेटरी सतह ताईं वञो, जेके जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि उन्हनि खे बि माना जेके आहिनि उहे सेक्रेटरी हलाईंदा आहिनि, जेके असांजा MP MN आहिनि उन्हनि खे सेक्रेटरी हलाईंदा आहिनि, उहे पाण जेको आहे त न हली सघंदा आहिनि। उहे जॾहिं माना जेको आहे उन्हनि खे ब्रीफ कयो वेंदो आहे त हीअ आहे माना उन सतह ते उहो पंहिंजी पॉलिसी ठाहे। त जेको शऊर आहे असुल माना फ्रेश तबिको हूंदो आहे, उहो ग़रीब तबिको हूंदो आहे। ग़रीब तबिके मां कुझु माण्हू जेके शऊरवंद हूंदा आहिनि उहे हमेशह माना उन तबिके खे जेको जागीरदार सरमाएदार तबिको आहे, जेकी हमेशह ग़रीब जो इस्तेसाल कंदो रहंदो आहे, उनखे चैलेंज कंदा आहिनि। उहे चैलेंज तौर ते साम्हूं ईंदा आहिनि। पोइ कई माण्हू उहे मारिया वेंदा आहिनि, कई माण्हू जेलनि में हलिया वेंदा आहिनि, कई माण्हू तकलीफ़ ऐं अज़ियतुनि जो शिकार थी वेंदा आहिनि। पर इहा तारीख़ रही आहे त उहे माण्हू मुआदो अटकाईंदा रहंदा आहिनि, अटकाईंदा रहिया आहिनि ऐं अटकाईंदा रहंदा। इहा तव्हां ऐं असांजे वस जी ॻाल्हि न आहे। मां चाहियां त कमांडो इलेक्शन न विढ़े, त इहो कमांडे जे वस जी ॻाल्हि न आहे। कमांडे खे पंहिंजो शऊर जेको आहे उहो मजबूर करे थो त तव्हां माना अॻिते अचो ऐं इन जेको समाज ऐं इन सिस्टम खे, इन फ्यूडल सिस्टम खे माना जेको आहे चैलेंज कयो। सिर्फ़ु कमांडो न आहे पर खोड़ ई माना जेका इन क़िस्म जा माण्हू जेके आहिनि, जेको ग़रीब तबिको आहे उहो साम्हूं अचे थो ऐं पंहिंजी पंहिंजी जेको आहे जंग जोटे थो पंहिंजे तरीक़े सां। सो दोस्तो, हिन वक़्तु माना जेको आहे उहो इहा शइ बिल्कुलु बि जेके दोस्त आहिनि असांजा, मां त सम्झां थो मां बिल्कुलु बि किराए नथो कयां ऐं मां इहो नथो चवां त माना जेको आहे दांधुलीअ जे ज़रिए मां हारायो आहियां। ग़रीब माण्हू जेको आहे उहो हाराईंदो ई हाराईंदो, अंडरस्टूड आहे। माना जेको आहे उहो इन सॼे सारे सिस्टम खे अप्रोच ई नथो करे सघे, पुॼी नथो सघे।
हाँ अलबत्त बाक़ी हुननि जूं जेके इक़्तिदार धणी आहिनि जेकी माना जेको आहे उहे जेके चऊं डामिनेंसी रखंदड़ माण्हू आहिनि उहे ख़ामख़ा उन्हनि जी बददिमाग़ी आहे उन्हनि जी माना हिकिड़े क़िस्म जी उहो हिकिड़ी चऊं त जहालत जे बि जो ख़ामख़ा इन्हनि मसइलनि खे ज़ातियात माना वठी करे ज़ाती हिकिड़ी जंग सम्झी करे ऐं उन खां अलावा माना जेको आहे हिन में एॾी तरीक़े सां ग्रिप हासिलु करण जे चकर में अॻिते निकिरी था वञनि जो ग़रीब जी तज़लील कनि था ऐं उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वोट हासिलु करिणो न आहे पर अॻिले खे माना मुख़ालिफ़ धुर खे ज़लील बि करिणो आहे। इहो अजीब हिकिड़ो कल्चर असां वटि अची वियो आहे। हिकिड़ो माण्हू जॾहिं सम्झे थो पियो त मां खटींदुमि त उनजो ख़ामख़ा बि एॾे क़िस्म जे तकरारी मसइलनि में खे माना अॻिते खणी अचण जो कहिड़ो ज़रूरु आहे। जेकॾहिं हो 500 वोट खणे थो तव्हां 800 वोट खणो था तॾहिं बि ठीकु आहे तव्हां खटे वियो न हलो उनखे 500 बि छो खणे माना 500 बि उनजी इज़त छो थिए उनखे डिग्रेड करिणो आहे उनखे माना हिकिड़ो डिग्रेड करे उनखे प्रोपेगेंडा करिणो आहे त हिनखे को लेखींदो ई न आहे हरू भरू जीअं हाणे मूंखे बि खोड़ सारा दोस्त माना चवंदा पर अहिड़े मुंहिंजे अहिड़नि ॿियनि दोस्तनि खे बि त यार छा मोह में रहे छा मिले ई हाणे हरू भरू मथो ख़राबु थियो उथे छो त अहिड़े क़िस्म जी माना जेको आहे त हिकिड़े दिमाग़नि में माण्हुनि जे ज़हननि में इहे शयूं अची वियूं आहिनि त अॻिले माण्हूअ खे सिर्फ़ु हाराइणो न आहे पर उनखे सफ़ा तज़लील जो निशानो बनाइणो आहे उनखे डिग्रेड करे पेश करिणो आहे तव्हां त माना आईंदा या त उन में हौसलो न रहे या त मुआशिरे में उनजी काई बि रेस्पेक्ट न रहे पर उहे इहा ॻाल्हि विसारे विहनि था त वोट जो हिकिड़ो अलॻि माना हिकिड़ो मापो आहे ऐं रेस्पेक्ट इंसान खे मोरली बुनियादनि ते मिलंदी आहे न की इन जहालत जे बुनियाद ते। हा अलबत्त वोट जेको आहे उहो ॾाढ जे बुनियाद ते मिलंदो आहे वोट जेको जहालत जे बुनियाद ते मिलंदो आहे वोट जेको आहे पैसे जे बुनियाद ते मिलंदो आहे वोट जेको आहे मजबूरी जे बुनियाद ते मिलंदो आहे पर रेस्पेक्ट कॾहिं बि इन्हनि बुनियादनि ते न मिलंदी आहे। रेस्पेक्ट जेका आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोरल हिसाब सां अख़लाक़ियात जे हिसाब सां मिलंदी आहे उहा त हर माण्हूअ खे जेका जंहिंजी हूंदी जेतिरी अख़लाक़ियात जंहिंजा जेतिरा बुलंद हूंदा उनखे ओतिरी रेस्पेक्ट मिलंदी रहंदी। सो दोस्तो माना जेको आहे मां इहो बि अर्ज़ु कयां त जेके जेके असांजा कैंडिडेट्स आहिनि जेकी चवंदा त माना असां धांधली सां हारायो आहे उहे धांधली सां न हारायो आहे बल्कि उन्हनि गुरबत जे करे हारायो आहे उन्हनि पैसे जे घटि इन्वेस्ट करण जे करे हारायो आहे। जेको बि उमेदवार माना अहिड़े क़िस्म जो कोई बि उमेदवार न हूंदो जेको अॻिले माना उमेदवार छो त माण्हू असांखे वोट छो कनि असां त माण्हुनि खां वोट घुरियो थिए साईं घरों बि पाण निकिरी अचिजो महिरबानी करे ऐं वोट बि पंहिंजे माना पंहिंजी गाॾीअ ते अचिजो पंहिंजी सवारीअ ते अची ऐं उनखां पोइ जेको आहे वोट का असांखे ठपो हणी उनखां पोइ पंहिंजे ई सवारीअ ते वरी घर वञिजो पंहिंजे ई ख़र्च ते चांहि बि पीजो पंहिंजे ई ख़र्च ते मानी बि कजो मानी बि खाइजो ऐं उस में बि असांजे करे सड़िजो ऐं टाइम बि सॼो ॾींहुं असांजे करे माना सीड़ाइजो इहो माना असांजो इहो तरीक़ो वोट वठण जो। पोइ वोट भाऊ ईअं न मिलंदो असांखे असां बि सम्झूं था पिया त इन ॿिया हिकिड़ो फ़ी सबील लाइ वोट न मिलंदो वोट में खे हासिलु करण जे लाइ जेके जेके मुरवज सिस्टम आहे मुरवज कल्चर आहे मुरवज शयूं आहिनि उन्हनि खे माना जेको आहे जेसिताईं असां उनखे एडॉप्ट न कंदासीं तेसिताईं असांखे वोट नथो मिली सघे। हा अलबत्त इहो ज़रूरु आहे त असां चाहियूं था पिया त इहो इंतिखाबी कल्चर इहो इंतिखाबी सिस्टम माना ई तब्दील थिए इन सिस्टम सां असांजे जो मुल्क असांजा जेके इदारा आहिनि उहे कॾहिं बि तरक़ी न करे सघंदा। असां चाहियूं मां शऊरबंद तबिके खे इहा गुज़ारिश कंदुसि त तव्हां माना हिकिड़ो आवाज़ु बुलंद कयो असांखे जेकॾहिं तब्दीली आणणी आहे त इहा इन थ्रू न थींदी तब्दीली जो असां माना जेको आहे सिर्फ़ु इलेक्शन में बीहूं पर इन इंतिखाबी सिस्टम खे इन इंतिखाबी कल्चर खे तब्दील करण जे हवाले सां आवाज़ु उथारियूं त इन सिस्टम खे तब्दील करे अहिड़े क़िस्म जो माना जेको आहे सिस्टम आंदो वञे जंहिंसां वोटर आसानी पंहिंजो वोट कास्ट करे सघे बिना कंहिं ख़ौफ़ ऐं बिना कंहिं झझक जे उहो आराम सां बाइज़त तरीक़े सां वोट उहो कास्ट करे सघे ऐं उनखां पोइ जेको आहे उहो कैंडिडेट जेको आहे उहो दर दर वञण जे बजाए उहे उमेदवार जेकी यानी को अहिड़े क़िस्म जो या त रिटर्न में या त को सेमिनार जे थ्रू पंहिंजो पंहिंजो जेको आहे उहो मंशूर पेश कनि जेको बि कैंडिडेट आहे उन मंशूर खे जेको आहे बहितर सम्झे या उमेदवार जे किरदार खे उनजे कौल फेल खे या उनजे उन छो त लोकल आहियूं हिक ॿिए खे उमेदवार जेके बि हूंदा ज़ाहिर ॻाल्हि आहे उहे लोकल ई हूंदा पब्लिक उन्हनि खे जे खां पूरी तरह वाक़िफ़ु हूंदी त जेको बि उमेदवार उन्हनि खे बहितर लॻे थो उनखे जो इंतिखाब करे सघनि। सो दोस्तो मां उमेदु कयां थो त ज़रूरु जेको आहे शऊरबंद तबिको इन हवाले सां पंहिंजो आवाज़ु उतारींदो वरी इंशा अल्लाह ताला जेको आहे नए टॉपिक सां वरी नए उनवान सां अव्हां जे ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदासीं तेसिताईं
पंहिंजे मेज़बान ऐं पंहिंजे साथी दोस्त कमांडो पवन खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।